कंहिं छा त कमाल ॻाल्हि कई आहे त हीअ दुनिया हिकु स्टेज आहे जिते रहण वारो हर शख्स हिकु किरदार आहे। पंहिंजो पंहिंजो किरदार अदा करे ऐं हलियो वेंदो। पर दुनिया जे हिन हक़ीक़ी स्टेज ते हलंदड़ ड्रामो छा आहे ऐं हिन ड्रामे में केरु कहिड़ो किरदार अदा करे थो, इहो केरु बि सम्झी नथे सघियो। हिन ड्रामे जो स्क्रिप्ट केरु थो लिखे ऐं हिन हलंदड़ फिरंदड़ किरदारनि जी डोर कंहिंजे हथ में आहे? यकीनन अल्लाह जे हथ में आहे। पर हिन ज़िंदगीअ जे ड्रामे जो आख़िरी शो कॾहिं थींदो, किथे थींदो ऐं कीअं थींदो, मूंखे ख़बर नाहे। पर हिते असां मां कंहिंखे बि ख़बर नाहे सिवाय अल्लाह जे, सिवाय उन जे। पानी भी कोन्हे, बनी भी सुकी पई आहे, ग़रीबी हाल आहे, ॿारनि खे बि पढ़ाइणो आहे, वॾेरनि जो बि ज़ुल्म आहे, वञूं त वञूं काॾे? हाल जेको नसीब सुभाणे ॾिठो वेंदो। भा सलीमा भला आधे वॾे अधेर कई आहे। तोखे जो परेशान लगी आहे भला? ॾिसी चम भला ओए वॾो अची वियो। वॾा वॾा ॾाढी देर कई, बाफरान परेशान। पाणी जो वारो हो तॾहिं देरि थी वई। तव्हां भला स्कूल कोन विया हो? बस अदा दिल न पई चवे तॾहिं कोन वियासीं। अदा ईअं न कयो, न गुसायो। हा दादा सुभाणे वेंदासीं। जेतिरो पढ़ंदव पंहिंजो फ़ाइदो अथव, वॾा छो गुसायो न। निभागा हारी असां ॻाल्हाए काॾे विया? जी जी साहिब जी। ख़बर कमदार पाणी असांजे हले थो या अञा के लियाकत ॾिया? इहो हवाल मूंखे जल्दी ॾिजांइ। पाणी त असांजे हले थो पियो, पर लियाकत ॾाढो परेशान कयो आहे असांखे। नथो मुड़े, हुनखे ॿ टे माण्हू वठी ड्रेन ॾियारे छॾी त ख़बर पएसि। हा साहिब, इनखे ड्रेन पे ॾियणी पवंदी सुठी, जो बिलो कयूं था। तोखे केतिरा चकर चयो आहे त असांजे फसल खां वधीक ॿिए कंहिंजो फसल नाहे। हा साहिब ठीकु आहे, आईंदा शिकायत न ईंदी। अदा हाणे पाण वारे ज़मीननि जो संभालो तोते अथई, ठीकु आहे न? जी सॼो कारोबार तोखे हलाइणो। दौरा जो अलावा बचाउने त इन कमनि खां रुली वञूं।
हा दा नंढा चई सही तो हल त हलूं कंदा रे ठगियूं हली यार सदा खाईंदा पियूं साईदा पटियूं पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसूं था। ॿिया त सभु हारी बीठा आहिनि पर मुंहिंजा हारी किथे जंहिं महिल चांदो त लभनि ई कोन था। अदा कंदार अची हा सावराऊ खेल लॻो पियो आहे। भोतार तुंहिंजी वरी नेकी पोइ करे असांजी नेकी न कंदो त ॿियो कंहिंजी कंदो। सॼो मुल्क सुको पियो आहे असांजी ॿनी भरियल आहे। असां सोचे कंदार खां ख़र्चो थी ॾियूं न बेटा त राहु साहु किथे आहिनि ख़र्चो वठण ई न आया आहिनि। हा ते वठो ख़र्ची काॾे आहे पैसा। हारी त असांजा बच्चा आहिनि कंहिं महिल हू असां मां खाईंदा कंहिं महिल असां उन्हनि मां खाईंदासीं। अदा अॼु त ईद थी हल मूंखे आदा